वेलकम टू माय यूट्यूब चैनल सिंधी विद GH लाखो। अॼु असांजे वीडियो जो मौज़ू उन साॻे तसलसुल जो हिकिड़ो कड़ी आहे जेको सिंधी अफ़सानवी अदब जे हवाले सां हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो वियो आहे मुंहिंजे चैनल जे तवसुल सां। त साॻी उन तवसुल सां अॼु आऊं हिकिड़ो नऊं अफ़सानो तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। शाह जो फर, जमाल अबड़े साहब जो मशहूरु अफ़सानो शाह जो फर। अचो त शाह जे फर अफ़साने ते जाइज़ो वठूं। तव्हां सभिनी ॿुधंदड़नि खे गुज़ारिश थो कयां त मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कयो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो त तव्हांखे अहिड़ा इंफॉर्मेटिव वीडियोस अॻिते आउं ॾींदो रहां, हिन सिलसिले खे अञा जारी ऐं सारी रखां। हाणे असां अचूं था पंहिंजे जग मशहूरु अफ़साने जे तरफ़। शाह जो फर। मरियम ॾाढी वणंदड़ हुई, सभ खे चवंदी हुई मामा। 5-6 सालनि जी ॿारड़ी हुई, वार कका, गुलाबी रंग ऐं नंढड़ियूं ॿाहूं, अहिड़ियूं गोल ऐं वणंदड़ जो छा ॻाल्हि कजे। पेर उघाड़ा, मथो उघाड़ो, सनड़ी पोती ॻिचीअ में विझो पई डोड़ंदी, खिलंदी ऐं खिड़कंदी हुई। जोड़ो फ़ोनूं कंहिंखां न डिॼंदी हुई। डोड़ींदी कंहिं खे पुठीअ में मुक हणी वेंदी, वठी टहिकड़ा ॾींदी। सॼे पाड़े खे विंदर हुई। सभु खेसि चिड़ाईंदा हुआ, चवंदसि ममड़ी। हू वरी वात चिॿो करे अखियूं थरॾाए चेल ते हथ रखी चवंदी ममड़ा। दुकान ॾियणु ॻोठ जी ओताक हो। जेको कम खां वांदो थियो सो अची दुकान ते वेहंदो हो। को संदल ते, को खट ते, को ॿेर जे हेठां पट ते। कंहिंखे चिॿी लोही कुर्सी हथ ईंदी त को सिर हेठां करे वेही रहंदो। पोड़ा हुके ते त नंढड़ा ॿीड़ियुनि ते पिया खंघंदा ऐं खांगारा उछलींदा। के घणे कम जा निपूड़ियल त के ॻणतियुनि जा ॻारियल। कंहिंजो रतु चूसियल ऐं रॻूं फूंडियल ऐं के वरी अणपूरी ख़ोराक जे करे कुॿाटियल। कंहिंजा भिरूं पूरावाल वांगुरु मथे छिकियल हूंदा। को कावड़ियो ईंदो, को बेगर वही आयो हूंदो त कंहिं ते नाज़ी पुलिस जी समन आई हूंदी। के बिना ॻाल्हि जे पिया खिलंदा ऐं टोकूं कंदा। के हीसियल कोई कुए वांगुरु अखियूं पिया मिचकाईंदा। के त नफ़रत मां कंधु पासीरो कयो पुठीरा वेठा हूंदा, ॼण त जेकी थिए पियो तंहिंसां वास्तो ई कोन अथनि। अहिड़े सभिनी लाइ बिना पैसे नाटक हुई। कंहिं मुड़ियल जे मुंहं में जूए विझी वठी टहिक ॾींदी, कुझु कंहिं कावड़ियल जे कुल्हनि ते टुपो ॾेई वठी लोढ़ींदी, कॾहिं लिकी लिकी कंहिंजी जो नकु खणी झलींदी। सभु ॾंद टेड़े वठी खिलंदा। ममड़ी वठी भॼंदी, जंहिंसां हरकत कई हूंदाई तंहिंजो होरियां पासो अची वठंदी, चए मामा पैसो ॾे। जे पैसो न हूंदुसि त बि पंहिंजे खंधे खेसि शइ वठी ॾींदा। संदियुनि वॾियुनि दिलियुनि ते ॼण को ॻोरो बार ममड़ी पंहिंजे नंढड़नि हथनि सां रेड़े खणी परे कंदी हुई। ममड़ी हार असुलु न मञींदी हुई। जो हू को पैसो न ॾींदुसि त चवंदी मामा जूं कढाए, पोइ त पंहिंजे नंढड़नि ॾोहनि सां वार पटे कढंदुसि। को दड़को ॾींदुसि त वेचारा ॻंढिजंदी ख़ाली हथनि सां उलरूं कंदी, पछाड़ी रोई बि वेहंदी। जंहिं वक़्तु चिॿ ॿाहिरि कढी हथ अख ते रखी सुॾका भरींदी हुई त ॻोठाणनि जी रुखी ठोठ ज़िंदगी समूरी मोहबत गॾु उछलूं ॾींदी हुई। ममड़ीअ खे बेइख़्तियार झले हवा में झपे खणी हेठि रखंदसि। ममड़ी शर्माइजी मुश्कंदी ऐं परचाईंदड़ खे होरियां थप हणी कढंदी। उहो संदसि फतह जो इज़हार हो। पीउ लाइ त बेबहा ख़ज़ानो हुई। माठ कयो वेठो मुश्कंदो ऐं ख़ुशि थींदो हो। ॿियनि जे चवण ते पीउ खे बि चिड़ाईंदी हुई, खेसि धक हणंदी, नकु पटींदी ऐं वेचारा कढंदी हुई। जे पिणसि कावड़ जी शोकी निहारींदुसि त डोड़ी वञी कंध में खेसि चंबड़ंदी हुई। संदसि हार मञण जी उहा ख़ासि निशानी हुई। पीउ खे बि चवंदी मामा। पीरल शाह को शहर जो चङो मुड़ुसु कोन हो, पर सभु खेसि साईं पीरल शाह चवंदा हुआ। सैद जो सॾाईंदो हो। ॻोठ जे परीअ मुड़ुस खे त को लिखींदो ई कोन हो। हू ग़रीब पंहिंजे मथे खनण में पूरो हो।
पीरल शाह खे ॼण सरकार दो जहां वटां सर्टिफिकेट मिलियल हो त तूं अफ़ज़ल ऐं आला आहीं। बोखड़ू मुला बि संदसि हथ चुमंदे ॾाढ़ी पिया ॾकाईंदा हुआ। आम रवाजी माण्हू त संदसि मोचड़े सटिया हुआ। सभिनी जो कमु हो खेसि पेरी पवणु। संदसि छिडी ऐं बेडोली ॾाढ़ी खाॾीअ तरफ़ वरियल हूंदी हुई। सदाईं सुरमूं पाए तेल हणी निकिरंदो हो। कंध मथे झले पोल ॿाहिरि कढी ॿांह जी लोड सां पाण खे धिकींदो हलंदो हो। सपाटे जी खुड़ी पेर सां ठकाव कंदे ईंदी हुई। कंध मथे हूंदो हुअसि पर अखियूं नूर वांगुरु फिरंदियूं ईंदियूं हुअसि त को मूं ते खिले त कोन थो। शाह लंघंदो हो त ममड़ी बि माठ थी वेंदी हुई। संदसि वञण खां पोइ कंध मथे करे पेर मिटीअ सां घिसकाए ॿांह खे पोइते सटे धड़क धड़क करे हली ॾेखारींदी हुई। जो शाह कंध वराए पोइते ॾिसंदो हो त मुंहुं फेराए वात ते हथ रखी खिल खे रोकींदी हुई। उन वक़्तु संदसि शरारत ॾिसण वटां हुई। अॼु ममड़ी वेचारी खे पैसो कोन मिलियो हो। परियां पीरल शाह पे आयो। पहिरियां ई त हेसिजी वई, पोइ ॿांह सिधी करे नंढड़ो हथु वधाए कंधु लाॾे ईला सां चई, मामा पैसो ॾे। शाह खे ॼण त थाॿो अची वियो। ॿाहूं लोॾियाई, मथो लोॾियाई, कंधु अञा बि मत भरो कयाई। मामा! शाह खे गिफ़ वहण लॻी। बाह थी वियो, कुते जी धीउ, तुंहिंजी त ममड़ी हार मञण ते हिरियल ई कोन हुई। हिकदमि ठोशो ठाहे हेठें चप खे चक हणी अखियूं लोटारे बीही रही। चयाईं, ममड़ा! पर अॼु संदसि मुक़ाबिलो कंहिं ॿिए जानवर सां हो। बघड़ वारी रूमड़ कयो सिधो हलियो आयो। उमतण ते अहल बेत खे मामूं करे हिक ई लत सां ममड़ी लेथड़ियूं पाईंदी वई। खांसि हिकु दांह निकिती। शाह सॼो कावड़ में पई ॾिकियो। चइनि ॼणनि ते झलियुसि। चए, अहल बेत खे मामूं, अहल बेत खे मामूं। जीअं थी शाह उन ते गौर कयो तीअं थिए खेसि उहा गार वॾी नज़र आई। पीउ पंहिंजे धीअ जे मथां वेठो रहियो। ममड़ीअ अखियूं खोले पीउ खे दांह ॾिनी। मामा! शाही पेशो। पिणसि ममड़ीअ जे मथे ते हथु रखियो। संदसि वार खड़ो थी वियो। हिन असुल न रुनो। संदसि बदन मां चिणगूं थी निकितियूं। हिन जूं नासूं फोटारजी वयूं, मुकूं भिड़जी वयूं, ॾंद ॾंदनि सां मिली विया। अखियूं हिकु हंधि खुपी वयूं नंढियूं थींदियूं, ॼण त कात हुआ। ऐं चयाईं, शाह जो फर।